बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम, अज 17 रमज़ान मुबारक असीं दर्स कुरान में गॾु आहियूं। 18 पारे में अल मोमिनून सूरत आहे ऐं उन जी 52 ऐं 53 नंबर आयत जो असां पढ़ंदासीं। अल्लाह ताला फरमायो व इन हाज़िही उम्मतुकुम उम्मतन वाहिदा, बेशक असां हिन उम्मत खे हिकिड़ी उम्मत करे बणायो आहे। ही वाहिद उम्मत आहे, हिकिड़ी उम्मत आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं ही तमामु मुसलमाननि जी उम्मत आहे ऐं पंहिंजे दौर में पंहिंजे वक़्त में अंबिया किराम ईंदा विया जेके उम्मत जे मनसब खे निभाईंदा विया ऐं आख़िरी नबी ख़ातमुन नबीन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तकमील फरमाई मुकम्मल दीन जी। अल्लाह सी फरमायो त इन जो जेको बुनियादु हुयो उहो कहिड़ो हो। फरमी व अन रब्बुकुम, मां तव्हांजो रब आहियां, मां तव्हांजो मालिक आहियां। फत्तकून, पोइ उन खां डिॼो, माना रब खां डिॼो। अल्लाह ताला फरमायो त उम्मत जे सुधारे इस्लाह जो जेको बुनियादु मुक़ररु थियल आहे उहो आहे अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जे हुकुमनि जी तामील करणु ऐं अल्लाह खां डिॼण जी माना आहे त अल्लाह जे हुकुमनि जी तामील करणु, त जीअं अल्लाह ताला जी नाफ़रमानी न थी वञे। लेकिन अॻिते हली माण्हुनि छा कयो, अल्लाह ताला अॻिली आयत में असांजे रवैये जो ज़िक्र फरमायो। फरमाई फतक़त्तउ अमरहुम बैनहुम ज़ुबरा, उन खां बाद माण्हुनि उन दीन खे, उम्मत वाहिद खे टुकड़ा टुकड़ा कयो ऐं उन में फ़िरका ठाहियूं, उन में पंहिंजा ग्रुप ठाहियूं ऐं हर माण्हू दीन मां पंहिंजी सम्झ हासिल करे उन ते फ़िरका बंदी कई ऐं फरमाई त जेको जंहिंखे पासो हथु आयो, जेको जंहिंखे पले पियो, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून, पोइ उहे फ़िरका पंहिंजी उन मिलियल शइ ते ख़ुशि थी वेही रहिया, मुतमइन थी वेही रहिया त असां हक़ीक़त ते पहुची विया आहियूं। हालांकि अल्लाह ताला फरमायो त हक़ीक़त त बिल्कुलु इन जो उबतड़ आहे। उहा आहे उम्मत वाहिद जी, उहा आहे तमामु मुसलमाननि जे इतिहाद जी। उन जो बुनियादु आहे अल्लाह जी तक़वा ऐं परहेज़गारी ते रखियल। ऐं अल्लाह ताला इहो बि फरमायो त जेके फ़िरका हूंदा उहो हर फ़िरको पंहिंजी जॻह ते मुतमइन हूंदो। असां जेकॾहिं अॼोकी सूरताल ते नज़र कयूं त सिर्फ़ु असां मुसलमाननि जे अंदरि जेके फ़िरका आहिनि, जंहिं बि फ़िरके सां ॻाल्हाइबो या ॻाल्हि कबी, क़ुरान जे इन उसूल जे मुताबिक़ बिल्कुलु हर फ़िरको मुतमइन हूंदो ऐं उहो चवंदो त असां ई हक़ ते आहियूं ऐं असां खां सवाइ बाक़ी जेके आहिनि उहे गुमराह आहिनि। दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान पाक में उन ख़ुदा जे ख़ौफ़ रखंदड़ परहेज़गारी वारे अमल जो सॼा तफ़सील ॿुधाए छॾिया आहिनि त उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे, जेके अल्लाह जी रज़ा हासिल कंदा। उहे जहिड़े बि फ़िरके में हुजनि, जहिड़े बि ग्रुप में हुजनि, जहिड़ी बि जमात में हुजनि, उनमें क्वालिटीज़ ॾिसबियूं त छा ख़ुदा जे मुक़ररु कयल जेके क्वालिटियूं आहिनि उहे उन्हनि में मौजूदु आहिनि। पोइ उहे सिलेक्टेड इंसान अल्लाह वटि कामयाब थींदा पंहिंजे अमलनि ऐं पंहिंजे किरदार ऐं कैरेक्टर जे बुनियाद ते, न कि क़यामत जे ॾियारे फ़िरकनि ऐं जमातुनि जे बुनियाद ते सुवाल जवाब थींदो, न पुछा थींदी, न उन हैसियत में को पेश थींदो। उते त हर माण्हू खे पंहिंजे अमलनि जो हिसाब किताब ॾियणो पवंदो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह ताला फरमायो त मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियअन लस्त मिनहुम फ़ी शै, त ए मुंहिंजा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माण्हुनि दीन में फ़िरका ऐं टोला ठहिया आहिनि, उन्हनि माण्हुनि सां तुंहिंजो को बि वास्तो कोन्हे। छो त अल्लाह जो नबी क़ुरान पाक खणी आयो ऐं क़ुरान पाक ख़ल्क़ खे ॿुधायो ऐं साईं जन इहो पैगाम ॾिनो त वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, क़ुरान जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो। इन में अहिड़ा उसूल ॾिनल आहिनि जेके तव्हांखे फ़िरका बंदी खां, तफ़रीक़ेबाज़ी खां, जमात पसंदी खां ऐं टोलनि थियण खां बचाईंदा। ऐं क़ुरान वाहिद किताब आहे जेको उम्मत वाहिद जो बुनियादी तसलसल पेश करे थो। ऐं अॻिते जेके आयतूं सुभाणे ईंदियूं उन में उहे उसूल अल्लाह ताला जेके मुक़ररु कया आहिनि हिकु कामयाब मुसलमान जे लाइ ईंदा। उहे दुआ आहे अल्लाह ताला असांखे फ़िरका बंदी खां, तशद्दुद पसंदी खां, नफ़रत अंगेज़ी खां ऐं इस्लाम जे नाले ते टोलनि ठाहिण ऐं उन्हनि टोलनि जो बुनियादु नफ़रत ऐं तअस्सुब ते विझण खां बचाए ऐं क़ुरान जी दामन खे मज़बूत करे असांखे हिकु वाहिद उम्मत ऐं पको सचो मुसलमान थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला शाह असां सभिनी खे हिदायत नसीब करे।